फ़िज़ाउनि में ख़ुशि थी बहारनि जो इंतज़ारु कबो। ॿ ॾींहं गुज़री विया, ॿ गुज़री वेंदा फ़हीम। कॾहिं बि सब्र जे दामन खे दाग़दार न कबो। आउं आहियां अव्हां जो पंहिंजो मेज़बान सैयद शब्बीर अहमद शाह ऐं अव्हां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम यादूं बंभोर जो आवाज़, अव्हां जो पंहिंजो आवाज़। अॼोकी शाम अव्हां जे नाम। जज़्बाती रत बि थींदो आहे, जज़्बाती प्यार बि थींदो आहे, जज़्बाती माण्हू बि थींदो आहे, जज़्बाती नावल बि थींदो आहे। जे प्यार जज़्बाती बणिजी वेंदो आहे त चइबो सिक वधीक अथसि या वरी दिलि वधीक साफ़ अथसि। जे माण्हू जज़्बाती हूंदो आहे त चइबो रत गरम अथसि या वरी तबियत वधीक जोशीली अथसि। जे नावल जज़्बाती हूंदो आहे त चइबो फ़हिश आहे, उघाड़प अथसि, बेशर्मी आहे, मुआशिरे जी तबाही आहे। तकिड़ो फ़ैसिलो जज़्बाती हूंदो आहे। ख़ैर, माण्हू बि जज़्बाती थी सघे थो, प्यार बि जज़्बाती हूंदो आहे, नावल बि जज़्बाती आहिनि, पर सभ खां वधीक जज़्बाती आहे जवानी। हा, जवानी। माण्हुनि जा जज़्बा ख़तम थी सघनि था, प्यार माठीणो थी सघे थो, पर जवानी जा जज़्बा माठ थियण बजाए वधीक उभरंदा आहिनि। थरण बजाए ॿरण लॻंदा आहिनि ऐं हर जवानी जा जज़्बा उभरंदा ऐं ॿरंदा आहिनि। ऐं जवानी पंहिंजो पंहिंजो जज़्बाती रूप ज़रूरु ज़ाहिर कंदी आहे। जीअं त जवानी ऐं ज़िंदगी ज़रूरी ॻंढियल आहिनि, ऐं वरी जवानी ऐं जज़्बा जुदा नाहिनि थियणा, त पोइ जॾहिं जज़्बनि खे क़ैद कयो वञे थो, ज़िंदगी क़ैद थिए थी। ज़िंदगी मरोड़जे थी ऐं ज़िंदगी जो क़ैद हिकु अज़ाब आहे। जॾहिं कंहिं जवानी खे क़ैद कयो वञे थो त जज़्बा सड़नि था। जॾहिं जज़्बा सड़नि था त चिणगूं पैदा थियनि थियूं। जॾहिं चिणगूं पैदा थियनि थियूं त बंभट पैदा थिए थो। जॾहिं बंभट पैदा थिए थो त जज़्बा भड़का था ऐं पंहिंजी राह पाण ॻोल्हे लहनि था, पोइ चाहे उहा राह ग़लति छो न हुजे। कंहिंजे जज़्बात सां रांदि खेॾणु त चङी ॻाल्हि कान्हे, कंहिंजे जज़्बात खे दॿाइणु सवलो की न आहे। जीअं जज़्बात खे जॿाइण जी कोशिशि कबी, तीअं वधीक बाहि बणंदी। सभ खां पहिरियों जज़्बात जो ई एहतराम कयो वञे। जॾहिं जज़्बात ज़ख़्मी थींदा आहिनि, सॼो वजूद ज़ख़्मी थी पवंदो आहे। जज़्बात जो हुजणु ज़रूरी आहे, पर जज़्बाती थियणु ठीकु न आहे। जेको सोचे त जज़्बाती अंदाज़ खां कॾहिं बि न सोचे, छो त जेकी फ़ैसिला जज़्बात में थींदा आहिनि से सही न हूंदा आहिनि। तॾहिं त जज़्बाती माण्हू सोच खे खाई वेंदा आहिनि। उहो ई सबबु आहे जो जज़्बाती माण्हू पंहिंजे फ़ैसिले ते ई पछताईंदो आहे। जज़्बाती त ठीकु, पर ज़िद्दी न हुजे। ज़िद उहो कंदो आहे जो बेवकूफ़ हूंदो आहे। हू रुॻो पंहिंजी ॻाल्हि ते अड़ियो बीठो हूंदो आहे। ऐं यादि रखो, जज़्बात बि कॾहिं बेवकूफ़ी जी हद ताईं पहुचाए छॾींदी आहे। दिलि थी चाहे त कलम भञी ॿाहिरि उछलाए छॾियां। कहिड़ी खुटीअ खयों आहे जो ॿिए कंहिंजे जज़्बात लाइ सोचे दिलि खे मुंझाए। पर जे ज़िंदगी आहे त सोच बि ज़रूरु शामिल रहंदी। बिना सोच जे ज़िंदगी मुंझर सुठ बणिजी पवे थी। पोइ उहा सोच खणी पंहिंजी हुजे या पराई हुजे ज़रूरु। केॾो न रोअण जो मक़ाम आहे जो अञा ताईं तालीम याफ़्ता घराणनि जी अॼु बि उहा हालत आहे जो कंहिंखे मट नथो सम्झो वञे। हिननि जी जवानीअ खे अॼु बि साॻिए नमूने जीअं जी हालत में हो साड़ियो थो वञे। जवानीअ जे जज़्बनि खे ज़ोरी घुटियो थो वञे, ऐं पोइ जॾहिं उनजो को उल्टो नतीजो निकिरे थो, पंहिंजे मुंहं खे पाण ई चंबा हया वञनि। आख़िर ॿिए कंहिंजे जज़्बनि खे पामाल करण जो कहिड़ो ज़रूरु। आख़िर कंहिंजी जवानी बर्बादु करण मां कहिड़ो फ़ाइदो। आख़िर कंहिंजे रूह खे ॾुखण मां छा हासिल।
अॼु बि केतिरनि ई वॾनि मासूम न्याणियूं जवानी में सड़ी रहियूं आहिनि, बेवसी में रोंदियूं रहियूं आहिनि। हिननि जो को मयार कोन थो अचे, को पुनू कोन थो पैदा थिए। केतिरियूं त अॼु बि क़ुर शरीफ़ जे निकाह में सड़ी ऐं जड़ी रहियूं आहिनि। भला जवानी एतिरी सस्ती आहे छा जो उनखे ईअं जलायो ऐं साड़ियो थो वञे? भला हिननि खे जज़्बात कोन्हनि छा हिननि को संगीन गुनाह कयो आहे जो सज़ा तौर ते पंहिंजी जवानी बर्बाद करण लाइ क़ाबू कयूं वयूं आहिनि? आख़िर हिननि जी जवानी ते रहम छो नथो कयो वञे? आख़िर हिननि जे जज़्बा जो एतिराम छो नथो कयो वञे? जॾहिं हिननि जो क़दुरु जवानी जे जज़्बे ऐं जोश खां मजबूर थी अॻिते वधे थो त पोइ चुप छो नथा करियो? हू मजबूर थी मच में घिड़ियूं थी पवनि, हिननि खे ॾोही छो था बनायो? आख़िर जवानी जी तपश त नेठि साड़ींदी आहे, जवानी जी निंड फांसीअ जे तख़्त ते बि न छॾींदी आहे। हिते जवानी आहे, जवानी जा गरम जज़्बा आहिनि, तिन खे केरु रोके? जवानी जा जज़्बा मजबूर आहिनि ऐं जवानी जो क़दम रुकजण खां मजबूर न करियो। जवानी जे जज़्बनि खे क़ैद करण जी अजाई कोशिश न करियो। सोचो, जज़्बाती न बणिजो, जज़्बाती बणिजी ज़िद ऐं बेवकूफ़ी वारियूं ॻाल्हियूं न करियो। ॾिसो, जवानी दीवानी आहे, मतां जवानी जी तपश में सड़ी न वञे। आख़िर जवानी जा जज़्बा सड़ंदा त नेठि बंब न पवंदा। बंभोर जो आवाज़ तव्हांजो पंहिंजो आवाज़, अॼोकी शाम तव्हांजे नाम। बदीन खां सैयद इब्राहिम शाह जी पसंद, सैयद ज़ाहिद शाह सूफ़ी जी शाइरी तव्हांजे नज़र। तूं ॾाढो सियाणो, मां हीणो निमाणो, तुंहिंजो मुंहिंजो सोणा कीअं जोड़ थींदो, वॾो गोड़ थींदो, वॾो गोड़ थींदो। मां राति आहियां, तूं आ ॾींहुं साजन, मां भित कची ऐं तूं आ मींहुं साजन। मां हरण डिॼणो, तूं आ शींहुं साजन। इहो नींहुं नातो किथे तोड़ थींदो, वॾो गोड़ थींदो, वॾो गोड़ थींदो। मां पाणीअ फोटो, तूं आ विझ जो कड़को, मां घर कखाओ, तूं आ बाहि जो भड़को। मां भोग चर्चो, तूं आ दाॿो दड़को। इहो खोड़ो जाथे वञी खोड़ थींदो, वॾो गोड़ थींदो, वॾो गोड़ थींदो। मां आहियां धरती, आसमान तूं आ, मां हीर हल्की, तूफ़ान तूं आ। ज़ाहिद शाह बानो, सुल्तान तूं आ। पंहिंजो मेल मिठड़ा जंहिं मोड़ थींदो, वॾो गोड़ थींदो, वॾो गोड़ थींदो। जामशोरे खां सैयद उद्दार अली शाह जी पसंद तव्हांजे नज़र। अव्हांजी अखियुनि जामे मए मां निहारियो, सां चोट खाई खणी जाम हारियो। कॾहिं हुस्न गुल मां ॾिसो झाती पाए, कॾहिं राति जो चंड जो रूप धारियो। अचो मुंहिंजा साईं, अचो मुंहिंजा साईं, भिनी आहे अधु राति, टाणो न टारियो। असां जूं वफ़ाऊं न साहिल न कश्ती, अव्हां जूं अदाऊं न ॿोड़ियो न तारियो। ज़मीन जा सितारा उहा लुड़क पंहिंजा, असां राति रोई पिरह खे पुकारियो। किथे आ तूं ए निज़ामे मुहबत, सदियूं साह मुंहिंजो सिकी तोखे सारियो। तूं ॻोढ़नि में ॻोढ़ो वञी ॾिस त तोखे पतो पए असांखे आ कंहिं मुर्क मारियो। ही अणॼाण ॼाणो बेसम्झ सम्झू, भरे बज़्म में केलो गुज़ारियो। अयाज़ आहे सजदे में मिसले सुराही, उन्हीअ जे इबादत पियो ऐं प्यारियो। बंभोर जो आवाज़ तव्हांजो पंहिंजो आवाज़,
अॼोकी शाम तव्हां जे नाम। मोहम्मद बख्श डायरी पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चवे थो, असीं तरह नंढा ॿार हुआसीं, ॿिएं दर्जे में पढ़ंदा हुआसीं। जॾहिं सावण जी मुद मोटी ईंदी हुई तॾहिं असांखे गर्मियुनि जी मुद जो मोकिलियूं मिलंदियूं हुयूं। गर्मियुनि जी मुद जो हर ॾींहुं असांजो खिलंदे उॾंदे रांदि रूंद मश्किरियूं कंदे गुज़रंदो। सावण जी मुद खे मूं तमामु घणो चाहियो हो, जेका मूंखे तमामु घणो वणंदी हुई। जॾहिं उभ में अछा कारा बादल छांइजी वेंदा हुआ, सभिनी जूं अखियूं उभ में हूंदियूं हुयूं। बंभोर जो आवाज़, तव्हांजो पंहिंजो आवाज़, अॼोकी शाम तव्हां जे नाम। तव्हां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम यादूं। मां आहियां तव्हांजो पंहिंजो मेज़बान सैयद शबीर अहमद शाह। सैफुल्लाह लांडर साहब जी पसंदि तव्हांजे नज़र। मूं ज़िंदगी में उन्हनि माण्हुनि खे नाकाम ई ॾिठो आहे जिन दोस्तनि सां धोखेबाज़ी कई ऐं पाण खे सियाणो सम्झो। वॾो को वक़्तु थियो आहे, लिखियो अहिड़ो अखर न आहे, अॼु ॾिसी कंहिं सूंहं वारे खे लिखण जो इश्क थियो। वाह साईं, ज़बरदस्त। मौलाई मोहम्मद हसन चांडियो जी पसंदि तव्हांजे नज़र। नाराज़ न थी यार, असां वरी न ईंदासीं, भली न ॾे प्यार, असां वरी न ईंदासीं। तुंहिंजी कंहिंखे मयार जानी कोन ॾींदासीं, हर हिक खे चवंदासीं कई वफ़ा न यार मूंसां, जुदा रही बि तोखे दुआ पिया ॾींदासीं। भाणोट खां पसंदि कयो आहे नियाज़ अली साहब, संदसि वॾा वॾ महिरबानियूं। सैयद साहब तरफ़ां माशाअल्लाह बहितरीन, लख कुर्ब क़िबला साईं। सैयद सजाद अली शाह साहब रज़ाकाबाद खां लिखे थो, ज़बरदस्त साईं, महिरबानी साईं, लख कुर्ब दीदार अली लांडर साहब जा जिन प्रोग्राम खे पसंदि कयो ऐं सलाम अर्ज़ु कयो अथसि। वालेकुम सलाम साईं, लख कुर्ब। ग़मगीन शर साहब पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चवे थो, असांखे दुनिया वारनि ताश जे पत्तनि वांगुरु इस्तेमालु कयो। जिन खटियो तिन बि उछलाए छॾियो ऐं जिन हारायो तिन बि उछलाए छॾियो। बिल्कुलु साईं, ये दुनिया आहे ई। लख कुर्ब अवां सॼणनि जा। प्रोग्राम खे पसंदि कयो आहे हुसैनपुर खां आफ्ताब अहमद गुगू साहब, संदसि महिरबानियूं, लख कुर्ब साईं। उबैदुल्ला लांडो साहब जी महिरबानियूं, जंहिं प्रोग्राम खे पसंदि कयो आहे, लख कुर्ब साईं। दुबई खां रसूल बख्श मंगरियो साहब महिरबानी, जिन प्रोग्राम खे पसंदि कयो आहे। वाहिद बख्श मलाह तरफ़ां शाइरा प्रीत मुर्क अब्बासी जी शाइरी तव्हांजे नज़र। हथनि जी यादि ईंदी आहे, चपनि जी यादि ईंदी आहे, हथनि जी यादि ईंदी आहे, चपनि जी यादि ईंदी आहे, चुमियूं सारींदे पोइ गलनि जी यादि ईंदी आहे, बदन तड़पी पवंदो आहे, बदन जी यादि ईंदी आहे, चुमी निम जे हेठां मिठनि जी यादि ईंदी आहे, जे बरसाति में पातासीं बखनि जी यादि ईंदी आहे, पातई जे पूरी प्रीत खे चकनि जी यादि ईंदी आहे। वाह साईं, महिरबानियूं, लख कुर्ब क़िबला साईं। जिद्दा सऊदी अरब खां मोहम्मद हनीफ़ साहब तरफ़ां बंबोर जे आवाज़ जी टीम खे मुबारकूं सलाम। वालेकुम सलाम, महिरबानी साईं, लख कुर्ब। जाम ग़ुलाम रसूल उल्लड़ साहब तरफ़ां सलाम। प्रोग्राम खे पसंदि करण ते संदसि महिरबानियूं, लख कुर्ब क़िबला साईं। नवाब शाह खां प्रोग्राम खे पसंदि कयो आहे ज़वार सैयद मुमताज़ शाह साहब, महिरबानियूं क़िबला साईं, लख कुर्ब। तव्हां असांजे प्रोग्राम जी तारीफ़ कई, महिरबानियूं साईं। राजो खानानी खां अली निज़ामानी साहब तरफ़ां सलाम, लिखनि था लाजवाब शेयरिंग, ज़बरदस्त साईं, महिरबानियूं, लख कुर्ब क़िबला। पसंदि कयो आहे प्रोग्राम खे उमरकोट खां अबू बकर बचीर साहब, बादल बजीर साहब ऐं रिज़वान अली बजीर साहब, संदन वॾा वॾ वॾा कुर्ब।
उन वाकिल खां साजिद अली साहब साजिद हकीम साहब जन प्रोग्राम में शामिल आहिनि। संदसि कुर्ब महिरबानियूं। ख़ुदा बख़्श सोलंकी साहब प्रोग्राम में शामिल आहे। संदसि महिरबानियूं, संदसि कुर्ब। भंभोर जो आवाज़, तव्हांजो पंहिंजो आवाज़, अॼोकी शाम तव्हांजे नाम। नबी सरथर खां सैयद हिदायतुल्लाह शाह जी पसंद तव्हांजी नज़र। मूंखे बि को वतन घुर्जे थो, मूंखे बि चमन को घुर्जे थो, आज़ाद हवाउनि में कोयल जीअं प्यारी गीत के बोले थी, जीअं छेर ॿधी मुंद मस्तानी गुल फुल सारा झूमाए थी, तीअं मूंखे सहन को घुर्जे। का मुरसल महर करे पंहिंजी थर काछे ते मींहं वसन, थिए साई ये सिंधड़ी मुंहिंजी के गाह पुटन पेरूं बि पचनि, आदम खे अमन को घुर्जे, मूंखे बि को वतन घुर्जे, मूंखे बि को चमन घुर्जे। हुस्न ते मरण वारा वफ़ा नाहिनि कंदा, ज़ख़्म ॾियण वारा दवा नाहिनि कंदा। हिन दौर जा माण्हू कॾहिं मुंहिंजा त कॾहिं कंहिंजा लॻा पिया आहिनि, हज़ारनि सां प्यार करण वारा वफ़ा नाहिनि। भंभोर जो आवाज़, तव्हांजो पंहिंजो आवाज़, अॼोकी शाम तव्हांजे नाम। तव्हां ॿुधी रहिया हुआ प्रोग्राम यादूं। आऊं आहियां तव्हांजो पंहिंजो मेज़बान सैयद शबीर अहमद शाह। असांखे ॾींदा इजाज़त। वरी ईंदड़ प्रोग्राम में नई शाइरी ऐं नवनि जज़्बनि सां गॾु हाज़िर थींदासीं। सदाई गॾु मिलण क़िस्मत सां। जो दोस्त जुनते